न हलाक करे अवां के अवां जो माल ऐं अवां जी औलाद अल्लाह जे नाले खां, अल्लाह जे दीन खां, अल्लाह जे सॾ खां अज इन दुनिया जी दौलत ऐं माल जे करे असां निमाज़ूं छॾियूं वेठा हूं। इन दुनिया जे माल जे करे असां पंहिंजे रत जा रिश्ता भी हिक ॿिए खां परे करे छॾिया। अज इन दुनिया जे माल जे करे माण्हुनि जीअरियूं न्याणियूं मोल लिखरायूं हल। अज इन दुनिया जे माल जे करे माण्हू बन्ना पिया सोरन, खाता पिया भंजराइन। अज इन दुनिया जे माल जे करे माण्हू व्याज जे सूद पिया वठनि। पर कुरान तो फरमाए ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। माल औलाद जे चक्कर में न अचिजो, सुभाण उहा घड़ी भी ईंदी जो रखियल माल त तुझो नाहे, पर जेको जेब में थी उहो भी तुझो। पोयां ॻाल्हायो जेको खीसे में आहे इहो भी न आहे।